नाज़रीन, मलिर डेवलपमेंट अथॉरिटी के मुलाज़मन पारां मुतालबन जी मनता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सोमरा। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु प्रेस क्लब कराची ॿाहिरां मौजूदु आहियूं, जिते मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जा केतिरा ई मुलाज़िम जेको आहे सो नयनि भर्तियुनि ख़िलाफ़ु जेको आहे सो एहतजाज कयो पियो वञे। अचो त इन्हनि अॻुवाणनि खां पुछूं था उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। हमारे साथ बहुत ज़्यादती की गई है और मुलाजमीन के साथ मुआशी कत्ल किया गया है। हमारे साथ हमें मुस्तकिल किया जाए और 10 महीने की तनख्वाह भी दिया जाए हमें, और वरना फिर हम लोग जो अफसरान इसमें मुलवस हैं 1600 ख़ानदान इनको हाथ उठा के बददुआएं देंगे। इंशाल्लाह वो ख़त्म हो बर्बाद हो तबाह हो जाएंगे इंशाल्लाह। वरना हमें मुस्तकिल किया जाए। हमारे बच्चों की रोज़ी है, चूल्हे बुझाए गए हमें, वो चूल्हे जलाया जाए हमारे, और हमारी मुआशी कत्ल ख़त्म किया जाए। ये सिंध गवर्नमेंट का ये मुतालबा कयूं त नासिर शाह साहब का चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो तसीम सिंध का ये मुतालबा कयूं त असांखे रेगुलर कयो वञे ऐं STS जो टेस्ट आहे इनखे रिजेक्ट कयो वञे ऐं असांजी जेके 10 महीननि जी तनख़्वाह बहाल कया आहिनि ऐं 1600 मुलाज़िम आहियूं असांखे 20 साल कंहिंखे 15 साल इन्हनि खे महिरबानी करे बहाल कयो वञे, रेगुलर कयो वञे। मैं 16 साल से MDA में जॉब कर रहा हूँ और हमारे साथ ये 1600 मुलाजिम हैं जो बिल्कुल 12 महीने से तनख्वाह से बिल्कुल बैठे हुए हैं। इनको कोई तनख्वाह नहीं है और डिपार्टमेंट ने और इश्तिहार दे दिया कि नई भर्तियों का। अब ये जो लोग 50 साल के 55 साल के जो लोग 16 साल 17 साल से जॉब कर रहे हैं, तो वो लोग कहाँ जाएंगे। ना हमारी तनख्वाहें दी गई, ना हमें बहाल किया जा रहा है, और जो है नया इश्तिहार दे के नई भर्तियाँ की जा रही हैं। मनपसंद लोग रखे जा रहे हैं, मनपसंद लोगों के पर्चियाँ ली जा रही हैं, तो हम लोग किधर जाएं। हमारे वज़ीर आला सिंध से और नासिर शाह साहब से गुजारिश है कि हमारा ये माशी कत्ल हो रहा है, इसके ऊपर आप थोड़ा सा तवज्जो दें और इसको देखें। हमें न तो तनख्वाह दी जा रही है, न तो रेगुलाइज किया जा रहा है। इन्होंने STS की टेस्ट निकाली हुई है, जो हम 50 साल के लोग हैं, ओवर हो चुके हैं, वो इस टेस्ट में कैसे बैठेंगे, उनका क्या होगा। हमें न तो तनख्वाह दी जा रही है और नहीं हमारा कुछ किया जा रहा है। तो बराए मेहरबानी हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि हमें तनख्वाह भी दी जाए और हमें रेगुलर किया जाए। MDA जा मुलाज़िम आहियूं, असांखे इन्हनि 10 महीने जी सैलरी बि न ॾिनी आहे। उन खां पोइ हाणे ॿुधाईंदा त तव्हांखे असां 10 महीना अॻे कढी छॾियो आहे, जंहिंमें असां ड्यूटियूं बि कयूं न, उन में ट्रांसफ़र बि थी आहे कंहिं दोस्तनि जूं, ऐं असां सां नाइंसाफ़ी कई पंहिंजी। हाणे हिननि हिकिड़ी जेका सो STS जी टेस्ट रखी आहे, जेका 23 साल एम्प्लॉई ड्यूटी करण खां पोइ वरी उहा टेस्ट ॾिए त उहो कहिड़ी ॾेई सघंदो, ऐं असां उनखे नथा मञूं। असां चवंदा असांखे महिरबानी करे असां बिलावल भुट्टो साहब खे रिक्वेस्ट कंदासीं, CM सिंध के, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के, त असांखे महिरबानी करे हिननि जे ज़ुल्म खां बचाए वञी, असांखे कन्फर्म कयो वञे। हाजी नाज़रीन, असां मौजूदु हुआसीं कराची प्रेस क्लब ॿाहिरां, जिते मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम जेके आहिनि उहे एहतजाज करे रहिया हुआ। अॼु जो मुतालबो हुयो त हिन महिल जेको आहे सो मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जे हवाले सां जेको आहे सो हिकु इश्तिहार जेको आहे सो शाये कयो आहे। हुननि मुलाज़िमनि खे भर्ती करण वारो जेको इश्तिहार आहे इहो गैर क़ानूनी आहे। हिननि खे इहो मौक़ो हुयो त असांजा जेके 1600 खां वधीक जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेको आहे सो 1 साल खां पघार खां महरूम रखियो वियो आहे, ऐं उन्हनि खे जेको आहे सो हिन वक़्तु चयो पियो वञे त तव्हांखे असां केतिरनि महीननि खां जेको आहे सो मुलाज़िमत खां फ़ारिग़ करे छॾियो आहे। लेकिन सभई मुलाज़िमन सिंध हुकूमत खां मुतालबो करे चयो आहे त असांजो जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि ऐं मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जेको इश्तिहार आहे उनखे जेको आहे सो रद्द कयो वञे। कैमरामैन ज़ुबैर सां गॾु इमदाद सोमरा, धरती TV न्यूज़ कराची।